अदा शान छा थो समझी त फैसले में छा थींदो? अदा शौकत छा रे छा थींदो, असां ॾोहियूं छा जो असां डिॼूं। दादा तोखे भोतारनि जी त ख़बर आहे न, जे असांखे ॾोही कनि त पोइ। अदा तव्हां छो भला चरीन वारी ॻाल्हियूं था कयो? अदा असां चरन वारियूं ॻाल्हियूं कोन था कयूं। उहो बि चवंदा आहिनि न त जंहिंजे ॼमण जी ख़बर हुजे उन जा ॾंद न आहिनि ॾिसबा। शौकत छा वरी छा, जॾहिं फैसले में हलंदासीं न सभु ख़बर पइजी वेंदी। साजो फ़ैसिलो का ज़रूरत न आहे फ़ैसिले ते हलण जी। कहिड़ा असां ॾोही आहियूं जो भोतारनि ते पटका ॿधी हली उतां कंदे वेंदासीं। मां बि इहो ई चवां थो देखे, पर सम्झे ई कोन थो। हा साईं, तव्हां सियाणा हो, बाक़ी मां चरियो आहियां न। सौट शान इन में चरिये ऐं शाणे जी का बि ॻाल्हि न आहे। पहिरीं बेवाजबी उन्हनि जी आहे जो असांजे दर ते बेगुनाह पहिरियों आंदो।